शलवार मथे करण जो जेको हुकुम आहे उहो नमाज जे लाइ सिर्फ़ु न आहे, हर वक़्तु भेॾियुनि खां शलवार मथे हुजणु ज़रूरी आहे। इंसानु वॾाई जे करे तकबुर जे करे पंहिंजा पांचा भेॾियुनि खां हेठि कंदो आहे। चाहे थी त उहा शइ इस्तेमालु करे, दिलि गवारा नथी करे त को फ़र्ज़ु वाजिबु न आहे त उहा शइ ज़रूरी खाइणी आहे। छो त बैंक जेकी तव्हांखे एडवांस तनख़्वाह ॾिए थी पई उहा तनख़्वाह न हूंदी आहे, उहो हूंदो आहे कर्ज़ु। तव्हांखे कर्ज़ु ॾेई करे वरी जॾहिं तव्हांजी तनख़्वाह में उहो कर्ज़ु कटींदी त पोइ मथां लाभ हणंदी आहे। हिकु शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहिबु अस्सलामु अलैकुम। मुफ़्ती साहिबु मां आलिमनि खां ॿुधो आहे त नमाज़ में शलवार टखननि खां मथे हुजे, पर जुराब पाइण सां टखना ढकिजी वेंदा आहिनि। छा इन सां नमाज़ थी वेंदी? सिराज अहमद काज़ी, मक्का मुकरमा खां। अहादीस में पांचा भेॾियुनि खां मथे करण जो हुकुम आहे ऐं इहो हुकुम नमाज जे लाइ न आहे। माण्हुनि जी सोच इहा आहे त शायदि जॾहिं नमाज़ में ईंदा आहिनि पोइ उन वक़्तु शलवार मथे कंदा। शलवार मथे करण जो जेको हुकुम आहे उहो नमाज जे लाइ सिर्फ़ु न आहे, हर वक़्तु भेॾियुनि खां शलवार मथे हुजणु ज़रूरी आहे। सोणे मुहम्मद जी हदीस पाक आहे, नबी साईं फरमायो, पांचनि जे हेठों भेॾियुनि जो जेको बि हिसो ईंदो क़यामत जे ॾिहाड़े उहो हिसो जहन्नुम जे अंदरि सड़ंदो। इहो भेॾियुनि वारो वजह छा आहे? इहो जेको हुकुम आहे छो आहे ईअं? अच्छा, इहो हुकुम आहे सिर्फ़ु मर्दनि जे लाइ, औरत जे लाइ हुकुम न आहे। मर्दनि जे लाइ ज़रूरी आहे त भेॾियुनि खां मथे पांचा हुजनि, चाहे शलवार इस्तेमालु करे थो या मंझलो या गोॾ या कहिड़ी बि शइ इस्तेमालु करे थो, भेॾियुनि खां मथे हुजे। हेठि हुजण में छा बुराई आहे? बुराई इहा आहे त हेठि हुजणो इहा तकबुर जी निशानी आहे, इस्तिकबार जी निशानी आहे, वॾाई जी निशानी आहे। इंसानु वॾाई जे करे तकबुर जे करे पंहिंजा पांचा भेॾियुनि खां हेठि कंदो आहे। बाक़ी जेको जराबनि वारो मसइलो आहे, जुराबनि में बि त भेॾियूं ढकिजी वेंदियूं आहिनि, उन में इहो मसइलो न आहे। छो त जुराब पाइण जो अहादीस में ज़िक्र आहे ऐं उन में मना न आहे थियल त तव्हां जुराब जेका नंढा पायो भेॾियूं ज़ाहिर थियनि। छो त जुराब इंसानु छाजे लाइ पाईंदो आहे? सर्दी खां बचण जे लाइ, तहफ़ुज़ जे लाइ। त जुराब पाइण में तकबुर न आहे, पांचा हेठि करण में तकबुर आहे। इन करे हमेशह चाहे नमाज हुजे या नमाज खां ख़ारिज, हर वक़्तु भेॾियुनि खां पांचा मर्द जा मथे हुजनि। मुफ़्ती साहिबु, खाइण पीअण जी शइ में मख किरी पए त उहा शइ इस्तेमालु करे सघूं था? मोहम्मद अम्मार शर। खाइण पीअण जी शइ में जेकॾहिं मख किरे या मच्छर किरे, छो त इहे जेके आहिनि मख या मच्छर, इन्हनि में वहंदड़ रत न हूंदी आहे। जंहिं बि कीड़े मकोड़े में या जंहिं बि इन शइ में वहंदड़ रत न आहे, जेकॾहिं उहा शइ खाइण पीअण जी शइ में किरी पए त उहा खाइण पीअण वारी शइ हराम न थींदी आहे, नापाक न थींदी आहे। छो त जेको बि हशरातुल अर्ज़ जंहिंमें वहंदड़ रत न आहे उहो नापाक न कंदो आहे कंहिं शइ खे। जंहिं शइ में वहंदड़ रत आहे, मिसाल कोवो आहे, कोवे में वहंदड़ रत आहे, कोवो जेकॾहिं गिह में किरी पियो या कंहिं बि शइ में किरी पियो त पलीत थी वेंदी। पर मच्छर सां, मच्छर गिह में किरे या कंहिं बि शइ में किरे त उहा शइ पलीत न थींदी आहे। इंसानु उहा मच्छर वग़ैरह ॿाहिरि कढी छॾे, उहा शइ इस्तेमालु करे सघे थो। ऐं हिकिड़ी हदीस पाक में आहे त मख जेकॾहिं किरे त उनखे हिकिड़ो ॿियो बि गोतो ॾेई पोइ कढी छॾियोसि। ठीकु आहे, वजह छा आहे? जॾहिं मख कंहिं बि शइ में किरंदी आहे न, उहा पंहिंजो हेठियों हिकिड़ो पर ॾींदी आहे, पर जो सहारो सपोर्ट ॾींदी आहे, ऐं जेको पर ॾींदी आहे उन पर में नेगेटिव असरात हूंदा आहिनि। जॾहिं ॿियो गोतो लॻंदुसि त ॿी जेके पर आहे उन में मुस्बत असरात आहिनि, पॉज़िटिव असरात आहिनि, पोइ उन सां उहे नेगेटिव असरात ख़तमु थी वेंदा आहिनि। इहा हिकिड़ी आलिमनि लॉजिक बयानु कई आहे। त इन करे हिकिड़े टोबे जो ज़िक्र आहे। पर जेकॾहिं कंहिंजो दिलि गवारा नथो करे त पोइ ज़रूरी न आहे जो उहो मूंखे केटो ॿारे न इस्तेमालु करे। दिलि चाहे थी त उहा शइ इस्तेमालु करे, दिलि गवारा नथी करे त को फ़र्ज़ु वाजिबु न आहे त उहा शइ ज़रूरी खाइणी आहे। मुफ़्ती साहिबु, मर्द मस्जिद में दाख़िल थियण जी दुआ पढ़नि था, छा औरत घर में मुसले ते पेर रखी उहा दुआ पढ़ी सघे थी? सनाउल्ला उबाड़ो खां। जेकॾहिं घर में का अहिड़ी जॻह ठहियलु आहे मस्जिद जे लाइ, यानी नमाज़ जे लाइ मुस्तक़िल का कुंड ठहियलु आहे या को कमिरो अहिड़ो मुस्तक़िल रखी छॾियो अथव त इन में सिर्फ़ु ख़वातीन नमाज़ ई पढ़ंदियूं, त उन जॻह ते जॾहिं औरत पेर रखे त पोइ इहा दुआ पढ़े, अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक। जेकॾहिं घर में का बि इबादत जे लाइ जॻह मुक़ररु नाहे थियल, बल्कि ईअं आम मुसलो जिथे बि दिलि चाहे, जिथे बि साफ़ जॻह मिली मुसलो विछाए नमाज़ पढ़ी,
त उन जॻह ते पेर रखी करे दुआ पढ़ण जो, छो त कंहिं हदीस में ज़िक्र न आहे, इन करे इन शइ खे लाज़िम न सम्झिजे। जॻह मुक़ररु आहे पोइ दुआ पढ़िजे, जॻह मुक़ररु न आहे त पोइ इन शइ खे ज़रूरी ऐं लाज़िम न सम्झिजे। मुफ़्ती साहब, छा सरकारी मुलाज़िम बैंक खां चंद महीननि जी एडवांस तनख़्वाह वठी सघे थो? बैंक जेकी तव्हांखे एडवांस तनख़्वाह ॾिए थी पई, उहा तनख़्वाह न हूंदी आहे, उहो हूंदो आहे कर्ज़ु। तव्हांखे कर्ज़ु ॾेई करे वरी जॾहिं तव्हांजी तनख़्वाह में उहो कर्ज़ु कटींदी त पोइ मथां लाभ हणंदी आहे, सूद हणंदी आहे। इहो सूद वारो मसइलो आहे। इन तरीक़े सां जेकॾहिं को तनख़्वाह एडवांस वठे थो पियो, ॼण त उहो पंहिंजी तनख़्वाह खे हराम करे हासिल थो करे। तनख़्वाह त हू मिलेसि हा न, हलाल हुई उन जे लाइ, पर उन तनख़्वाह खे सूद वारे सिस्टम में आणे करे पोइ थो वठे, ॼण त उहा पंहिंजी हलाल शइ खे हराम करे खाए थो पियो, चाहे चंद महीननि जी हुजे या हिकु में। बाज़ मरतबा थींदो ईअं आहे, सरकारी मुलाज़िम जॾहिं तनख़्वाह वठणु वेंदा आहिनि त तनख़्वाह ईंदी आहे 1 तारीख़ ते या 3 तारीख़ ते ईंदी आहे। 3 तारीख़ ते बैंक ते हूंदी आहे रश, पोइ हे छा चालाकी कंदा आहिनि, 29 तारीख़ ते या 28 तारीख़ ते वेंदा आहिनि तनख़्वाह वठण जे लाइ। पोइ उन्हनि खे हिकु ॾींहुं या 2 ॾींहं अॻु में तनख़्वाह मिलंदी आहे। फ़र्क़ु छा हूंदो आहे त उहे बैंक वारा उन खां 100 रुपयो या 200 रुपया कटींदा आहिनि उन तनख़्वाह में, पर उन्हनि खे इहा ख़बर न आहे त इहो बैंक तव्हांखे तनख़्वाह न ॾिनी आहे, बल्कि हिकिड़ो ॾींहुं अॻु में तव्हांखे कर्ज़ु ॾिनो अथसि। तनख़्वाह अञा आई न आहे, तव्हां कीअं तनख़्वाह ॾिनई? हिकु ॾींहं जो कर्ज़ु तव्हांखे ॾिए थी ऐं उन हिकु ॾींहं जे कर्ज़ ते तव्हां खां 100 रुपयो या 200 रुपयो लाभ वठे थी पई। त ख़ामख़ा पंहिंजी हलाल रोज़ी खे हराम करण जी कोशिशि न कयो। हिकु ॾींहुं सबुरु करे इंसानु वठे। मुफ़्ती साहब, जेको माण्हू इमाम जे पुठियां आख़िरी रकात में तशहुद में पहुचे, उहो बाक़ी रकातुनि में सूरतुल फ़ातिहा पढ़े या सूरत बि मिलाए? अम्मार शर, जेकॾहिं को शख़्स इमाम साहब जी आख़िरी रकात में तशहुद में पहुतो आहे, बाक़ी जेकी उहा नमाज़ पढ़ंदो न, उहा इन अंदाज़ में पढ़ंदो ॼण त उन नमाज़ हाणे शुरू कई आहे। जीअं माण्हू इब्तिदा नमाज़ पढ़ंदो आहे, छा कंदो आहे, जीअं शुरू कंदो आहे सुबहानक अल्लाहुम्मा पढ़ंदो आहे, अलहम्दु पढ़ंदो आहे ऐं सूरतुल फ़ातिहा पढ़ंदो आहे। त जॾहिं इमाम जे तशहुद में तव्हां शामिलु थिया आख़िरी रकात में, बाक़ी जेकी तव्हां पंहिंजी नमाज़ पढ़ंदव उन में तव्हांखे पहिरीं रकातुनि में, पहिरियों 2 रकातुनि में सूरतुल फ़ातिहा बि पढ़णी आहे ऐं उन सां गॾु ॿी का सूरत बि मिलाइणी आहे।